असीं नवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। शिकारपुर मां जिते ॿ नौजवान गटर में किरी पिया, हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ॼणो बेहोश थी वियो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। शिकारपुर में ॿ नौजवान गटर में किरी पिया, हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु बेहोश थी वियो। शिकारपुर में निम ख़बर मोड़ वटि यासीन आराई ऐं मसूद गटर में किरी पिया। यासीन आराई फौत थी वियो, मसूद बेहोश थी वियो, जंहिंखे इस्पताल मुंतकिल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे शिकारपुर मां अवां सां शेयर कयूं पिया। ॿ नौजवान गटर में किरी पिया, हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ॼणो बेहोश थी वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अतीक धोकड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। अतीक, इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल गदाना शिकार जो है निम ख़बर मोड़ ते गटर ॿ नौजवान किरण सबबु हिकिड़ो बेहोश थी वियो आहे ऐं हिकु ॼणो उहो फौत थी वियो आहे। जिन इलाइक़े वासियुनि ॿिन्ही ॼणनि खे कढी करे सिविल अस्पताल शिकारपुर आंदो वियो आहे ऐं जेके गटर में लहण साहु साहु ॼण सबबु उहो यासीन आराई उहो फौत थी वियो आहे ऐं मसूद आराई उहो बेहोश थी वियो आहे। बेहोश थी वियो आहे उनखे सखर जी इस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿिन्ही वाक़े वारे हंध खां बेहोशी वारे हालत में ॿिन्ही ॼणनि खे खणाया उहो चिंकी रखिया जेके शिकार सिविल अस्पताल आंदा विया हुया। हिन वक़्तु नौजवान हिकिड़ो उहो यासीन आराई फौत थी वियो आहे ऐं मसूद उहो बेहोश थी वियो आहे। ठीक है, वॾी महिरबानी अतीक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।